सफ़ा ऐं मरवा जी सही हज ऐं उम्रे जो हिकिड़ो अहम हिस्सो आहे। इनमें 7 फेरा थींदा आहिनि। इन्हनि जे मुतालिक़ इरशाद फरमायो जे कीअं कया वेंदा ऐं इन्हनि जो दुरुस्त तरीक़ो छा आहे। जियां त क़ुरान पाक सूरह बकरा में आयत नंबर 158 में अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, इन्न सफ़ा वल मरवत मिन शआइरिल्लाह फमन हज्जल बैत अव इअतमर फला जुनाह अलैहि अन यतव्वफ बिहिमा वमा ततव्वअ खैरन फइन्नल्लाह शाकिरुन अलीम। तर्जुमो, बेशक सफ़ा ऐं मरवा अल्लाह जी निशानिन मां आहिनि, सो जेको इन घर जो हज या उमरो करे उन ते को गुनाह नाहे जो इन्हनि ॿिन्हीअ जा चकर लॻाए, ऐं जेको पंहिंजे तरफ़ां भलाई करे त बेशक अल्लाह नेकीअ जो बदिलो ॾियण वारो ख़बरदार आहे। सफ़ा मरवा 2 जायूं आहिनि, यानी हिक तरफ़ सफ़ा टिकरी आहे ऐं ॿिए तरफ़ जेको आहे मरवा टिकरी आहे। जॾहिं हाजी या उमरो करण वारो हरम खां मस्जिद खां तवाफ़ करे सही वारी जाइ ते वेंदो आहे त जेकी लोकेशन आहे, जाइ आहे, उन में उन जो रुख़ जेको आहे उहो सफ़ा वारे टिकरी ॾे थींदो आहे ऐं सही जी जेकी शुरूआत आहे उहा बि सफ़ा खां ई थींदी। जीअं तवाफ़ जा 7 चकर हूंदा आहिनि, ईअं ई सही जा बि 7 चकर हूंदा आहिनि। कुझु मसलनि में सही जा जेके मसाइल आहिनि, मसला आहिनि, तवाफ़ जे मसलनि को मुख़्तलिफ़ आहिनि ऐं इन जो जेको तफ़सील आहे रफ़ीकुल हरमैन ऐं जेके फ़िक़्ह जे किताब आहिनि उन्हनि में मुकमल तौरु लिखियलु आहे। पर मुख़्तसर अंदाज़ में इहो आहे जो जॾहिं तव्हां सफ़ा मरवा वारी साइड वेंदव, उते पुॼंदव, त सुन्नत तरीक़ो इहो आहे त जॾहिं सफ़ा मरवा जी साइड ते वेंदव त थोरो ई तव्हां मथे चढ़ंदव त काबतुल्लाह शरीफ़ जी तव्हांखे ज़ियारत थींदी। उते तव्हांखे दुआ करणी आहे। इन मक़ाम ते दुआ करणु इहो क़बूलियत वारी दुआउनि में अचे थो त जेतिरो वक़्तु तव्हां खां थी सघे उते तव्हां दुआ कंदव। उन खां पोइ तव्हां सही जी नियत कंदव। सही जी नियत करणु मुस्तहब आहे, ज़बान सां न बि कंदव ऐं तव्हां चकर कया त बि तव्हांजी सही थी वेंदी, पर मुस्तहब इहो आहे जो तव्हां सही जी नियत कंदव ऐं पोइ तव्हां सफ़ा खां सही के शुरू कंदव। सफ़ा टिकरी खां हलंदे ऐं तव्हां जॾहिं मरवा ताईं पुॼंदव त इहो तव्हांजो 1 चकर पूरो थियो। वरी मरवा टिकरी खां जॾहिं तव्हां हलंदे सफ़ा टिकरी ताईं पुॼंदव त इहो तव्हांजो 2 चकर थियो। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे 7 चकर करणा आहिनि। यादि रखो, जॾहिं तव्हां सफ़ा खां मरवा हलंदव या मरवा खां सफ़ा हलंदव त मसआ यानी जिथे सही कई वेंदी आहे उन जाइ ते कुझु हिसे ते मथे तव्हांजे छत ते तव्हांजे मथे जे मथां जेके आहिनि सायूं लाइटूं तरतीब सां लॻल हूंदियूं, लाइन में लॻल हूंदियूं, त उहे जॾहिं अचनि त मर्दनि जे लाइ सुन्नत इहो आहे जो उहे उन ते डोड़ंदा, पर बिल्कुलु जीअं भॼिबो आहे ड्रोड़बो आहे ईअं न। जीअं हिकिड़ो शख़्स तेज़ हलंदो आहे, हिकिड़ी नॉर्मल चाल हूंदी आहे, नॉर्मल अंदाज़ में माण्हू हलंदो आहे आम हालात में, ऐं हिकिड़ो माण्हू बिल्कुलु भॼंदो आहे, त ईअं नाहे करिणो। इन्हनि ॿिन्ही जे विच में तेज़ तरीक़े सां हलणो आहे, त इन खे चइबो आहे तकिड़ो हलणु। ऐं इन जो तरीक़ो इहो हूंदो जो तव्हां पंहिंजो जेको बदन जो वज़न आहे उनखे अॻिते जे तरफ़ झुकाए छॾींदव। जॾहिं अॻिते जे तरफ़ ईअं करे ऐं तव्हां तकिड़ा हलंदव त इन स्पीड खे इनखे चइबो आहे सफ़ा मरवा जे विच में डोड़णु। इहो सुन्नत आहे, छो त हज़रत हाजिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं मरवा खां लहंदियूं ऐं सफ़ा ते चढ़ंदियूं, वरी जॾहिं सफ़ा खां लहंदियूं ऐं मरवा ते चढ़ंदियूं त इन मक़ाम ते, छो त माण्हू जॾहिं लहंदो आहे या चढ़ंदो आहे त उन जी स्पीड जेको आहे नॉर्मल हालत खां कुझु वधी वेंदी आहे, त उन्हनि जी यादगार में इते जेको आहे डोड़णु सुन्नत आहे। केरु अगरि इते न बि डोड़ियो त बि उन जी सही जो वाजिबु अदा थी वेंदो। अलबत्ता इहो ख़िलाफ़ सुन्नत आहे, इन मक़ाम ते जेको आहे डोड़णो आहे। सुन्नत तरीक़ो त इहो ई आहे जो सफ़ा मरवा जा जेके चकर आहिनि उहे मुसलसल कया वञनि, उन्हनि में विथी न ॾिनी वञे। पर अगरि केरु थकिजी थो पए, जीअं त सफ़ा मरवा वारी जाइ ते जॻह जॻह ते आबे ज़मज़म शरीफ़ जा कूलर या टूटियूं बि हूंदियूं आहिनि जीअं माण्हू पाणी पी सघे। त अगरि हाजी सॻोरो थकावट महसूसु करे थो, उमिरो करण वारो थकावट महसूसु करे थो, त उहो पाणी पीए या थोरी देरि साही पटे, इन में को मसइलो न आहे। पर
बिला उज़ुर यानी ज़रूरत नाहे त पोइ बि सही जे चकरनि में विथी ॾियणु इहो ख़िलाफ़े सुन्नत आहे, इन खां बचिणो। सफ़ा मरवा जे चकरनि जे विच में तव्हांखे इख़्तियार आहे, तव्हां जेके दुआऊं कयो, तव्हां ज़िक्र अज़कार कयो, बाक़ी दुरूद शरीफ़ जी कसरत ऐं ज़िक्र अज़कार जेके तव्हांखे यादि हुजनि इहे कयो, इहो सही जो तरीक़ो आहे। यादि रखो त सही जेको आहे उहा ॿ भेराई थी सघे, या त उमिरे में सही हूंदी आहे या हज में सही हूंदी आहे। जीअं तवाफ़ नफ़ली करे थो सघिजे, सही जो मामिलो ईअं न आहे, सही नफ़ली न थींदी, सही या त उमिरे जे इहराम में थींदी या पोइ सही जेको आहे हज जे इहराम में थींदी। इन खां अलावा टियों इन जो को मौक़ो नाहे। हा, तव्हां जेतिरा उमिरा कंदव हर दफ़ा तव्हांखे सही करणु वाजिबु हूंदी, पर जीअं नफ़ली तवाफ़ कबो आहे उन वांगुरु नफ़ली सही जेको आहे नाहे करणी। वधीक तफ़सील जे लाइ रफ़ीकुल हरमैन जो ज़रूर बि ज़रूर मुतालो कयो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।